अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खालिकिस समावाति वल अर्दीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अव्वलीन वल आखिरीन सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन खातमिन नबिय्यीन अल्लज़ी ऊतिया उलूमल अव्वलीन वल आखिरीन सय्यिदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन अला आलिहि व अस्हाबिहि व अतबाइहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल करीम व खिताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीअना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अलिया मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आए बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मौजा मुहतरम बुजुर्गो प्यारा दोस्तों ऐं भाइरो, मूं गुनाहगार अव्हां सामीन किराम जे साम्हूं रब्बुल आलमीन जे कलाम करीम मां उन जे फज़ल एहसान ऐं महिरबानी सां जेका आयत प्यारी पढ़ी आहे, उन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे इताअत कंदड़नि जे लाइ ख़ुशख़बरी जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह ताला जी तरफ़ां बाने की दुनिया में भी कई इनाम इकराम एहसान नसीब थींदा आहिनि, आख़िरत में भी कई नेमतुनि जूं उमेदूं आहिनि। पर रब्बुल इज़्ज़त जल मजदहू हिन आयत मुबारक में जेका नेमत इरशाद फरमाई आहे, जंहिंजी बिशारत ॾिनी आहे, उहा सभिनी नेमतुनि में आला ऐं उज़मा नेमत आहे। उहा कहिड़ी आहे
त अल्लाह फरमाए थो जेको मुंहिंजी ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत कंदो ओ क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे नबियनि सिद्दीक़नि शहीदनि ऐं सालिहनि सां गॾु हूंदो ऐं इहे तमामु सुहिणा रफ़ीक आहिनि। हक़ीक़त छा आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकात जेकॾहिं फरमाया त नबियनि सां गॾु हूंदो त बि सुठी शइ आहे, आला शइ आहे, या फरमाया सिद्दीक़नि सां गॾु हूंदो बसि, या शहीदनि सां गॾु हूंदो बसि, या सालिहनि सां गॾु हूंदो बसि, न। रब्बुल आलमीन 4 शख़्सियतूं 4 हस्तियूं बयानु फरमायूं इन जे लाइ त इताअत कंदड़नि जा बि मदारज आहिनि, मक़ाम आहिनि। को आला तरीन इताअत कंदड़ आहे, को विचेले तबिके जो आहे, को उन खां घटि आहे, को अञा बि घटि आहे। त जंहिंजी जेतिरी इताअत आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे अहिड़ी रिफ़ाक़त नसीब फरमाईंदो। अल्लाह ताला फरमाए थो वमन युतिइल्लाह वररसूल, जो बि शख़्स मूं अल्लाह ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत कंदो फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम, उहे इताअत कंदड़ अरबी हुजनि, अजमी हुजनि, कारा हुजनि, गोरा हुजनि, हिंदी हुजनि, सिंधी हुजनि, केर बि हुजनि, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे उन्हनि ॿारनि सां गॾु हूंदा जन ते मूं इनाम फरमायो आहे, जन ते मुंहिंजी नेमत आहे। उहे 4 तबक़ा आहिनि, नबी, सिद्दीक़, शहीद ऐं सालिह। अल्लाह ताला जी इताअत, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी इत्तिबा हीअ असां मुस्लमाननि जे नजात जो ज़रियो आहे, असांजे आख़िरत ऐं दुनिया जे बहितरी जो ज़रियो आहे, ॿिन्ही जहाननि में फलाह फौज़ ऐं कामयाबी जो ज़रियो आहे। पर हिन मौजूदा दौर में हिकु आम इख़्तिलाफ़ ऐं कशीदगी आहे, उहा इहा पई हले त अल्लाह जी ज़ात बाबरकात हबीब जेकी फरमायो उहो कयो ऐं जेको हुज़ूर न फरमायो आहे उहो न कयो। जेकी हुज़ूर फरमायो आहे या हुज़ूर कयो आहे उनखे सॾियो वेंदो आहे सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर जेकी हुज़ूर न फरमायो आहे या हुज़ूर न कयो आहे उनखे सॼो थो वञे बिदअत। हिन दौर में इन मसइले ते कशीदगी आहे, रसाकशी आहे, जेड़ा आहिनि, गोड़ आहे, शोर लुड़ लॻो पियो आहे। केतिरा अहिड़ा कम असां मुस्लमाननि में आहिनि जिन खे इन लिहाज़ सां रोकियो थो वञे त इहो सुन्नत न आहे, इहो नबी करीम अलैहिस्सलाम कयो न आहे, या ईअं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो न आहे। इन जे करे मुनासिब आहे त मां गुनहगार अव्हां जी ख़िदमत में अल्लाह जी मदद सां, महिरबानी सां, मुंहिंजे सुहिणे हबीब करीम अलैहिस्सलाम जे निगाह करम सां, मुंहिंजे कामिल मुर्शिद जी दुआ सां इन ॻाल्हि ते थोरी वज़ाहत विझां त सुन्नत छा आहे, बिदअत छा आहे, बिदअत खे कहिड़े नमूने रोकियो थो वञे, कहिड़ी बिदअत न करणी आहे, कहिड़ी करणी आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात कलाम करीम में, महबूब आका अलैहिस्सलाम जे हदीसुनि में, सहाबा किराम जे इरशादात में इन ते रोशनी छा आहे, छा इन जो मामिलो आहे। दुरूद शरीफ बुलावा सां पढ़ो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बिदअत जे लफ़्ज़ ते थोरो तवज्जो ॾियो। सुन्नत चइबा जेकी हबीब करीम अलैहिस्सलाम कयो आहे या फरमायो आहे, या नबी करीम अलैहिस्सलाम ज़ात बरकात ॾिसी उनखे मना न कयो। पर बिदअत छा आहे? बिदअत जी लुग़वी माना आहे नई शइ, जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में इन हैयत में जंहिंमें हाणे आहे, इन सूरत में जंहिंमें हाणे आहे, इन नमूने में जंहिंमें हाणे आहे, इन में अदा न कई वई आहे, इनखे चइबो आहे बिदअत। बिदअत जी माना आहे नई शइ, जीअं अल्लाह से क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल मा कुंत बिदअम मिनर रसूल, हबीब तूं फरमा त मां रसूलनि में नओं रसूल न आहियां। ॿी जात अल्लाह ताला फरमायो वरहबानियतन बितदऊहा, यहूदियुनि जे दौर में या अॻियनि उम्मतुनि जे दौर में केतिरा अहिड़ा शख़्स हुया जेके गोशे नशीनी करे जबलनि में चुरनि में वेही अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ, उन्हनि खे राह बि सॼो वेंदो आहे। अल्लाह फरमाए थो रहबानियतन बितदऊहा, इहा नई शइ हिननि शुरू कई आहे, पंहिंजी तरफ़ां शुरू कई आहे, पर उन ते रब नाराज़ न थियो त छो शुरू कयूं। फरमाई फमा राऊहा हक़ रिआयतहा, पोइ जीअं उनखे करणो हो तीअं करे न सघिया, इन जे करे इताब में आया, ॾोरापे में आया।
टीजा ते अल्लाह जी ज़ात छा फरमायो अल्लाह बदी उस समावाति वल अर्द मां अल्लाह ताला आसमानन के ऐं ज़मीनन के नए नमूने ठाहींदड़ आहियां मूं आसमान अहिड़ा ठाहिया जो उन्हनि जहिड़ो अॻे कोन हो मूं ज़मीन अहिड़ी ठाही आहे जो उन जहिड़ी अॻे न हुई त बिदअत जी क़ुर पाक जे आयतुनि मां ऐं लुग़त मां माना थी मिले नई शइ जंहिं जहिड़ी शइ अॻे न हुजे जंहिं जहिड़ो कमु अॻे न कयो वियो हुजे पर उन तरीक़े सां उन हैत सां उन सूरत सां जंहिंसां हिन दौर में हली रही आहे बिदअत जेका आहे सा ॿ क़िस्म उलमा लिखी आहे हिकिड़ी बिदअत एतिक़ादी ॿी बिदअत अमली बिदअत एतिक़ादी जेका आहे उहा मनावा शरन उहा करणी न आहे कॾहिं बि करणी न आहे देवबंदी आलमनि जे सरबराह मौलवी रशीद अहमद गंगोई साहब फतावा रशीदी जुल्द पहिरियों किताबुल बिदअत सफ़े 90 ते लिखियो आहे त जंहिं बिदअत जे लाइ सख़्तु मनावा उन जा अल्फाज कहिड़ा आहिनि जिस बिदअत में ऐसी शदीद वईद है वो बिदअत फिल अकायद है जैसा कि रवाफिज खवारिज की बिदअत है यानी बिदअत जंहिंजे लाइ मनावा जंहिंजे लाइ हदीसनि में तंबीह आहे जंहिंजे लाइ रोकियो वियो आहे ख़ुदि रशीद अहमद गंगोही फरमाए थो लिखे थो पंहिंजे फतावा में त इन मां मुराद उहा बिदअत आहे जेका अकायद में आहे जे शीयनि जा अक़ीदा ख़ारिजनि जा अक़ीदा शिया सहाब किराम जे ख़िलाफ़ आहिनि ख़ारिजी अहल बेत जे ख़िलाफ़ आहिनि उहे सहाबनि खे गारियूं ॾींदा आहिनि उहे अहल बेत खे बुरो चवंदा आहिनि जे हिन दौर में बि हिकिड़ी तक़रीर थी हसनैन करीमैन अहल बेत न आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बरकत पनाह में रखे गंगोई साहब जी फतावा जो कौल ऐं संदसी लिखत इहा आहे त जंहिं बिदअत खां हदीसनि में रोकियो वियो आहे जंहिं बिदअत खां हदीसनि में मना कई वई आहे जंहिं बिदअत खां हदीसनि में तंबीह करे उन जो अज़ाब ऐं सज़ा बयान कई वई आहे उहा बिदअत फिल अकायद आहे ॿी बिदअत आहे अमली माना अहिड़ो अमल जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में इन हैत में न कयो आहे जीअं हाणे आहे इन नमूने में न कयो आहे जीअं हाणे आहे इन तरीक़े सां न कयो आहे जीअं हाणे आहे उन खे ॾिसणो आहे त उन कम जो असुल उन कम जी जेका हक़ीक़त आहे उन जा जेके जुज़ा उहे नबी पाक जे दौर में हुआ या न नबी पाक जे दौर में उन जो वजूद हो या न हुज़ूर जी ज़ात बरक़ात उन खे पसंदि फरमायो या न हुज़ूर जी ज़ात बरक़ात जेकॾहिं उन खां मना न कई आहे उन खां रोकियो न आहे उन जे जमी जुज़नि खे हुज़ूर मना न कयो आहे रोकियो न आहे हाणे उहे जुज़ा सां गॾु हिकिड़ी सूरतूं पेश था कयूं त इन खे चइबो आहे बिदअत हसन उलमा लिखो अल्लामा नववी रहमतुल्लाह अलैह मुस्लिम शरीफ जे शरह में आंदो आहे मजमुल बिहार में सिफ़े 80 जुल्द पहिरे में आहे फतावा हदीस जी सिफ़े 109 में आहे त बिदअत जेका ममनू आहे जेका मना आहे सा उहा आहे जंहिंजो असुल को जुज़ो नबी पाक जे दौर में हुजे ई न नंबर ॿियो त उहा नबी पाक जे दौर में कयलनि कमनि जे ख़िलाफ़ हुजे उन जे कर्म जे कंहिं सुन्नत खे ख़तमु कयो थो वञे त इहा बिदअत जेका आहे सा करणी कान्हे का इन खां मनावा इहा रोकणी आहे उलमा किराम लिखनि था बिदअत जा 5 क़िस्म आहिनि हिकिड़ी बिदअत वाजिब आहे हिकिड़ी बिदअत मुस्तहब आहे हिकिड़ी बिदअत मुबाह आहे हिकिड़ी बिदअत मकरूह तहरीमी आहे हिकिड़ी बिदअत मकरूह तनज़ीही आहे त जेका अक़ाद जी बिदअत आहे या अहिड़ी बिदअत जेका हुज़ूर जे दौर में उन जो जुज़ो ई कोन्हे उन जी ज़रीब कान्हे उन मां को हिसो बि कोन्हे त उहा बिदअत हराम चओ मकरूह तहरीमी चओ बिदअत सय्यह चओ उहा मनावा बाक़ी केतिरियूं बिदअतूं आहिनि जेके हिन दौर में वाजिब आहिनि के बिदअतूं मुस्तहब आहिनि के बिदअतूं मुबाह आहिनि मां तशरीह जे लाइ अर्ज़ु कयां दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका जंहिं बिदअत खे हराम चयो वियो आहे मकरूह चयो वियो आहे जंहिंखां रोकियो वियो आहे उन जे लाइ मुंहिंजे सुहिणे हबीब जी हदीस आहे मिशकात बाबुल एतिसाम बि सुन्नत में पढ़ो मुंहिंजा साईं फरमाइनि था मन अहदस फी अमरना हाज़ा मा लैस मिन्हु फहुव रद्द
जै असांजे दीन में उहा ॻाल्हि पैदा कई जेका दीन मां आहे ई कान, जंहिंजो दीन में हिस्सो ही ना है, जंहिंजो दीन में वजूद ही ना है, जंहिंजो दीन में को जुज़ो ही ना है, अहिड़ी शइ तो असांजे दीन में पैदा करे। मन अहदस फी अमरना हाज़ा मा लैस मिन्हु फहुव रद्द, उहा मरदूद आहे, उहा छॾणी आहे, उनखे वेझो वञणो न आहे, उनखे इस्तेमालु करणो न आहे। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत वारो दुर्रे मुख़्तार किताब सलात बाबुल इमामत में आहे त बिदअत उहा मनवा जो महबूबन करीमन खां जेको अक़ीदो मशहूर ऐं मरूफ़ आहे उन जे ख़िलाफ़ अक़ीदो रखे, इहा आहे बिदअत हराम, इहा आहे बिदअत मकरूह तहरीमी, इहा आहे बिदअत न करण वारी शइ। इन खां अल्लाह ऐं अल्लाह जो हबीब बचा। मुहक्किक उलमा, मुफस्सिर सगोरा, मुहद्दिसीन किराम जिन पंहिंजूं ज़िंदगियूं अल्लाह जे क़ुरान जे सम्झाइण में गुज़ारियूं, हबीब करीम अलैहिस्सलाम जे हदीस सम्झाइण में गुज़ारियूं, जिन तॾहिं ते वेही सालनि जा साल अल्लाह जे क़ुरान जी ख़िदमत कई आहे, नबी पाक जे दीन जी ख़िदमत कई आहे। उन्हनि जो लिखत खे ॾिसो त उहे छा था फरमाइनि, उन्हनि जे ज़हन में कहिड़ी ॻाल्हि आहे। उहे जॾहिं खोले खोले लिखी था हल त हदीस पाक में जंहिं बिदअत जी मना आहे उहा आहे जंहिंजो को हिस्सो ई दीन में न हुजे। माज़अल्लाह सुम माज़अल्लाह, असां तव्हांखे जिन बिदअतुनि जे कमनि खां रोकियो थो वञे उहा बिदअत या वाजिब आहे या बिदअत मुस्तहब आहे या बिदअत मुबाह आहे। वाजिब बिदअत कहिड़ी आहे? जीअं मदरसा खोलण, तव्हां कंहिं बि हदीस में ॾेखारियो, कंहिं बि सहाबी सगोर खां साबित करे ॾेखारियो त उन सहाबी वेही हिदाया पढ़ाई आहे, उन वेही दुर्रे मुख़्तार पढ़ायो आहे, उन वेही शामी पढ़ाई आहे, उन वेही शरह जामी पढ़ाई आहे, उन वेही मिशका शरीफ़ पढ़ायो आहे। हीउ मदरसनि जो निज़ाम, हीअ असांजा निसाब जेके मुक़ररु थियल आहिनि, इन्हे हैत ते इन्हे नमूने ते हुज़ूर पाक जे दौर में कोन हा, पर इन हूंदे बि इहे वाजिब आहिनि, इहे ज़रूरी आहिनि, छो त इन सां असांखे हलाल हराम जी ख़बर पवंदी, जायज़ नाजायज़ जी ख़बर पवंदी, पलीद पाक जी ख़बर पवंदी, भले बुरे जी ख़बर पवंदी, उन्हनि कमनि जी ख़बर पवंदी जिन में अल्लाह राज़ी थींदो आहे, ऐं उन्हनि जी ख़बर न पवंदी ख़बर पवंदी जिन में मदीने वारो राज़ी थींदो आहे, ऐं उन्हनि जी ख़बर पवंदी जिन में ख़ुदा ऐं ख़ुदा जो हबीब नाराज़ थींदो आहे। अहिड़ा कम जेके बि आहिनि उन्हनि कमनि खां रोकियो वञे। जे अल्लामा दुर्रे मुख़्तार वारे आंदो त एतिक़ाद ख़िलाफ़िल मरूफ़ अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं कम खां नबी साईं जेको अक़ीदो महबूब खां मशहूर आहे मरूफ़ आहे उन जे ख़िलाफ़ अक़ीदो रखणु, उन जे ख़िलाफ़ कुझु करणु, इहो जेको आहे सो ख़राबु आहे, इहो मना आहे, बाक़ी मना न आहे। ॿी बिदअत कहिड़ी आहे? हिकिड़ी बिदअत वाजिब जीअं मदरसा आहिनि या क़ुरान करीम खे ज़बरूं ज़ेरूं शद्दूं मद्दूं जज़मूं आहिनि, क़ुरान पाक जा रुकू आहिनि, क़ुरान पाक जे आयतुनि जा नबर आहिनि, क़ुरान पाक में वक़फ़ आहिनि, जीम जो वक़फ़, तुर जो वक़फ़, त इहे सहाबनि जे दौर में कोन हा। सहाबनि जी असली ज़बान क़ुरान आहे, असली ज़बान अरबी आहे, उहे इन जा मुहताज बि न हुआ। भला जेकॾहिं को माण्हू तव्हांखे चवे त बाबा ही नबी पाक न ॾियारियूं, ज़बरूं ज़ेरूं सहाबनि न ॾियारियूं, ज़बरूं ज़ेरूं ताबिन न ॾियारियूं, तव्हां छो था ॾियारियो? त उनखे सम्झाइबो त दा हीअ असांजी ज़रूरत आहे, हीअ असांजे लाइ वाजिबु आहे, इन खां असीं क़ुरान सही पढ़ी नथा सघूं, इन खां असां क़ुरान पाक खे असीं सम्झी नथा सघूं। असांखे कीअं ख़बर पई त हीअ मिन आहे या मन आहे या मुन आहे? कीअं ख़बर पई त हीअ समय आहे या सम आहे या सम आहे? जॾहिं ज़बर ज़ेर हूंदी पोइ असांखे ख़बर पवंदी ऐं माना बि सही पोइ सम्झ में ईंदी। इहा ज़बर ज़ेर ख़ुदि बिदअत आहे, मगर इहा बिदअत वाजिब आहे, इहा बिदअत ज़रूरी आहे। जेकर न ॾींदासीं असां क़ुरान पाक सम्झ में न ईंदो। मुंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जे मोहब्बत वारो, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा आशिक़ो, अल्लाह जी ज़ात आहे, बरकत सां सम्झ रे दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। जंहिं बिदअत खां रोकियो वियो आहे उन जे लाइ हदीस तव्हांजे अॻियां पढ़ी, पर के बिदअतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे लाइ मदीने वारे पाण हिर्स ॾियारियो आहे।
मुझा साईं फरमाए था अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीनल महदीयीन व अद्दू अलैहा बिन नवाजिज। मुझा उम्मती तव्हां मुंहिंजी सुन्नत खे लाज़िम करे वठो। मदीने वारे इते ॻाल्हि बंदि न कई, फरमायो अलैकुम बिसुन्नती, मुंहिंजे सुन्नत खे लाज़िम करे वठो। व सुन्नतिल खुलफाइर राशिदीनल महदीयीन, ऐं मुंहिंजे ख़लीफ़नि जे सुन्नत खे बि लाज़िम करे वठो। माना जेका मुंहिंजी सुन्नत आहे उन ते अमल कयो, पर जे मुंहिंजे दुनिया ते रहलत खां बाद में मुंहिंजे सहाबनि मां खुलफा राशिदीन मां को अहिड़ो कमु करे थो जेको मूं न कयो आहे ऐं हू उन ते पाबंदी थो कराए, उन ते हमेशगी थो कराए, त उन जे लाइ नबी साईं फरमायो विया त उनखे तव्हां बुरो न सम्झो, उहा मुंहिंजे खुलफा राशिदीन जी सुन्नत आहे, उन ते अमल कयो। ऐं उन जो खुलियो मिसाल आहे जॾहिं हबीबन करीम जी ज़ात बरकात दुनिया ता रहलत फरमाई आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ सो रहलत फरमाई आहे। हज़रत अमीर उमर साईं जो दौर आयो आहे त हज़रत अमीर उमर सहाबन खे गॾु कयो। फरमाए मूंखे ख़्याल आहे त तरावीह जी निमाज़ 20 रकातूं तरावीह घरनि में न पढ़ो, थोरा थोरा थी न पढ़ो। मदीने वारे कुझु ॾींहं पढ़ी पोइ न पढ़ाई, छो त जे हमेशह पढ़ाईंदा त फ़र्ज़ थी वञे हा, उम्मत ते पाण महिरबान आहे। जेके हदीस में पाण फरमायूं त जेकॾहिं मां उम्मत ते तकलीफ़ न सम्झां हा त मां उन्हनि ते फ़र्ज़ कयां हा त हर वुज़ू में ॾंद ॾेई निमाज़ पढ़ो, पर पाण उम्मत जी तकलीफ़ ते रहम कंदी, तकलीफ़ खां बचाईंदी। फरमायूं त फ़र्ज़ नथो कयां, सुन्नत आहे, ॾंदण ॾींदो तव्हांजो ख़ात्मो कलमे ते थींदो, अव्हांजे निमाज़ुनि जा दर्जा वधंदा, अव्हांजे वात में ख़ुशबू हूंदी, अव्हांजे चपनि खे अल्लाह जी रहमत जूं हूरूं चुमंदियूं, अव्हां में बरकतूं पैदा थींदियूं, पर फ़र्ज़ न कयूं। अहिड़ी तरह पाण तरावीह में बाजमात सख़्ती कनि हा, हमेशगी कनि हा त फ़र्ज़ थी वञे हा। नबी पाक फ़र्ज़ थियण जे बजाय रुॻी रस्तो खोले ॾिनो। जॾहिं हज़रत नबी पाक उन ते सख़्ती न कई आहे, हज़रत अबू बकर सख़्ती न कई आहे, हज़रत अमीर उमर सोहे जो दौर आयो आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु। चओ सुभान अल्लाह। उन साईं ऐलान फरमायो त को बि सहाबी घर में तरावीह न पढ़े, छोटी जमात न करे, सब मुझे दिल बर हबीब जे मस्जिद में अचो, सभई पाबंदी सां तरावीहूं पढ़ो, सभई जमात हाज़िर थी वञो। एतिरी त जमात जी रश थी वई जो सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा सुभान अल्लाह तनवीर अज़हान तफ़सीर जी ॿिए जुल्द में आणे थो त हिक दफ़े हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु मिंबर ते कूफे जे शहर में मस्जिद जामे में बीही ऐं फरमायो सलूनी, साम्हूं वेठल हो जेकी वणे सो पुछो। पुछण वारा हैरान थी विया। पाण फरमायो त मुंहिंजे ॿिनि पासनि जे विच में जेको आहे इन खे तव्हां गोश्त न सम्झो, इन खे तव्हां रुॻी ज़ाहिरी हॾा न सम्झो, इन खे मुंहिंजे जिस्म जो पिंजरो न सम्झो, इहो इल्मु आहे, रुॻी इल्मु ई इल्मु आहे। यमन जो हिकिड़ो माण्हू वेठो हो, उन दिलि में सोचियो त हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला ने माज़ अल्लाह हुन जो ग़लति ज़हन तकब्बुर थो करे, पाण खे वॾो थो सम्झे, पाण खे फुंडाए थो। मां अहिड़ो सुवालु कंदोमांसि जो जवाब ई ॾेई न सघंदो, उथी बीही रहियो। हज़रत अली चईसि मां सुवालु कयां? साईं फरमा सल तफ़हुमन ला तअन्नुतन, सम्झण लाइ पुछी त भली पुछ, पर सरकशी करे हठ करे न पुछ। हुन चयो हल राई त रबक, अली साईं तूं अल्लाह खे ॾिठो आहे? सुवाल अहिड़ो कई, हुनजे ख़्याल में त मां अली मुर्तज़ा शेर ख़ुदा खे मुझाए विझंदुसि ऐं चवंदो मूं न ॾिठो आहे। साईं फरमायो मूंखां सुवाल थो करी तूं अल्लाह खे ॾिठो आहे? अली उन अल्लाह जी इबादत करे ई न हा जंहिंखे न ॾिसे हा। कैफ़ अअबुदु रब्बन लम अरहू, जंहिं ख़ुदा खे मूं न ॾिठो आहे उनजी बात मां कीअं कंदुसि? ईअं साईं जो ॻाल्हायो त उन हमराह ते आहिस्ते आहिस्ते शेर ख़ुदा जे क़ल्ब जी तवजुहात पई, एतिरियूं त जलियूं हाल बि थी वियूं आहिनि जो बेहोश थी किरी पियो आहे। ऐं जॾहिं होश में आयो तॾहिं पुछे थो सैयद अली मुर्तज़ा ॾे निहारे थो कि बिला मूं तौबा कई, वरी मां अहिड़ो सुवाल न कंदुसि। साईं फरमायो हिननि अखियुनि सां, दुनिया वारी अखियुनि सां मुंहिंजे दिलि भर नबी करीम अल्लाह खे ॾिठो आहे, पर क़ल्ब जे अखियुनि सां, ईमान जे हक़ीक़त सां अली पंहिंजे रब खे ॾिसो वेठो आहे। उन
उन सैयदना अली अल मुर्तज़ा जने मस्जिद में ॾिठो आहे त तरावीह ते रश थी वई आहे, जमात घणी थी वई आहे, हैरत जो मक़ाम आहे, जमात मापे न पई सुहिणे हबीब जे प्यारी मस्जिद में। हज़रत अली अल मुर्तज़ा जी दिलि भरिजी आई, दुआ थो करे, अल्लाहुम्मा नव्विर क़ब्र उमर कमा नव्वर मसाजिदना। रब्बुल आलमीन जे उमर तरावीह जी पाबंदी कराए असांजे मस्जिदनि खे रोशन बनायो आहे, मौला उमर जे क़ब्र खे बि रोशन कजां। अल्लाह जे हिकु बानी बयान फरमायो आहे त दुआनि जी महल हूंदी आहे, कॾहिं कॾहिं दुआ हमेशह ख़ुदा जे प्यारनि जी त मक़बूल हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं मूं जहिड़े गुनहगार बदकार जी, अवां जहिड़नि अल्लाह जे साधन बाधनि जी दुआ बि क़बूल पइजी वेंदी आहे। छा थो चवे अल्लाह जो बानो? दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। समय तो होती है मुस्तजाब दुआएं कभी कभी, होती है मुस्तजाब दुआएं कभी कभी, चलती हैं रहमतों की हवाएं कभी कभी, चलती हैं रहमतों की हवाएं कभी कभी, होती हैं मुस्तजाब दुआएं कभी कभी। वाह जो सोचा ख़ुदा जे बानी चे तो ख़्वाब में त मदीने वारो कॾहिं कॾहिं महिरबानी कंदो आहे, पर मां छा थो घुरां? उठे जिधर निगाह तो हूँ सामने हुजूर। एतिरी मोहब्बत हुजे, एतिरो मक़ाम मिले जो बस अखि खोलियां त मदीने वारो साम्हूं हुजे। उठे जिधर निगाह तो हो सामने हुजूर, ये क्यों कहूँ कि जलवा दिखाएं कभी कभी, ये क्यों कहें कि जलवा दिखाएं कभी कभी, चलती हैं रहमतों की हवाएं कभी कभी, होती हैं मुस्तजाब दुआएं कभी कभी। निंद्र में साईं जो दीदार थो, हबीब अली ज़ियारत ख्वाब में कंदे छा तो बयान फरमाए, आए नजर वो ख्वाब में तो नींद खुल गई, आए नजर वो ख्वाब में तो नींद खुल गई, किस्मत ने दी है यूं भी सजाएं कभी कभी, किस्मत ने दी है यूं भी सजाएं कभी कभी, चलती है रहमतों की हवाएं कभी कभी, चलती है रहमतों की हवाएं कभी कभी, होती है मुस्तजाब दुआएं कभी कभी। शेरे खुदा जी दुआ है हजरत अमीर उमर जी अल्लाहुम्मा नव्वर क़ब्र उमर कमा नव्वर मसाजिदना। या रब्बल आलमीन जे अमीर उमर साजे मस्जिद खे रोशन कयो आहे, ईअं उन जे क़ब्र खे बि रोशन बना। पर हाणे गैर मुक़ल्लिदन नजदी गुस्ताखन बेअदबन वरी उन 20 रकातुनि वारी तरावीह खे, जंहिं तरावीह खे मदीने जे मीर जे सभिनी सहाबन इत्तिफ़ाक़ सां गॾी मदीने जे मस्जिद में अदा कयो आहे। अञा ताईं 20 रकात अदा थींदियूं रहनि थियूं पयूं, हज़ारे छा करोड़े माण्हू पढ़नि था पिया, पर हिते वरी उहे 20 खे घाटा 8 करे पिया पढ़नि। इहे ख़ुदा करे त फ़र्ज़ खे छॾीनि, न त फ़र्ज़ जे चइनि खे 2 बनाईंदा, 3 खे 1 बनाईंदा, वेंदा घटाईंदा। अल्लाह पनाह में रखंदो। मुंहिंजे हबीब करीम जे मोहब्बत वारो हज़रत उमर साईं खां कंहिं पुछो त साईं ही तव्हां सख़्ती कई आहे, हे तव्हां पाबंदी कराई आहे, हे तव्हां एॾी सख़्ती सां पाबंदी कराई आहे जो केर बि सहाबी घर में तरावियूं न पढ़े। मदीने जे साईं ते एॾी सख़्ती न कई, हे बिदअत आहे। त मुंहिंजे सुहिणे उमर जेको जवाबु ॾिनो इहो ई जवाबु आहे जेको असीं सुन्नी पिया ॾियूं। साईं फरमायो त नेमतिल बिदअत हाज़िही, हे बिदअत सुहिणी आहे बुरी न आहे।
साबित थियो त हर बिदअत बुरी ना है, हर नई शे बुरी ना है, हर नई शे खराब ना है। खराब उहा है जंहिंजो असुल दीन में न हुजे। तरावीह जो असुल दीन में हो, पर जंहिं सूरत में उमर सोने कायम कराई इहा बिदअत ही। जंहिं नमूने वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सहाबे किराम इत्तिफाक सा, इजमा सा, टोटल मदीने जे सहाबन सैयदना अली मुर्तजा दुआऊं करी इन बिदअत खे सुहिणो बनायो। हजरत उमर सेन जे सुहिणे हुजण जो ऐलान फरमायो त मुंहिंजे हबीब जा उम्मतीयो, असां सुन्नत जमात जेके बि कम हलन था पिया, जंहिं ते गैर खे एतिराज़ आ, जंहिं ते मुखालफन खे एतिराज़ आ, हिक हिक कम ती नज़र कयो, उन हिक हिक कम में का बि कबाहत कान। सोना नबी फरमाइन था, मन सन्न फिल इस्लाम सुन्नतन हसनतन फलहु अजरुहा व अजरु मन अमिल बिहा। जे इस्लाम में अहिड़ो कम कयो जेको अगे न हो पर सुहिणो कम। महबूब जे हदीस के पढ़ंदा रहो, हबीब करीम जे हदीस जे ॼाण जी दावा कंदा रहो, नबी करीम जे हदीस जा मुहद्दिस सॾाईंदा रहो, टेबलनि खे मुक्कूं हणी कुटण वारो तहीं त दावा कंदा हो त असां वटि क़ुरान हदीस आहे। पोइ हिन हदीस ते निगाह छो नथी पएव, हिन खे छो नथा ॾिसो? जे मुंहिंजे साईं फरमायो आहे, मन सन्न फिल इस्लाम सुन्नतन हसनतन फलहु अजरुहा व अजरु मन अमिल बिहा मिन बादिही मिन गैर अन युनक़स मिन उजूर। बड़ा साईं फरमाए था, जे इस्लाम में सुहिणो तरीक़ो खोलियो, सुन्नतन हसनतन, सुहिणो तरीक़ो खोलियो, अल्लाह ताला उनखे त उनजो सवाब ॾींदो, पर उन ते जेके बि अमल कंदा, पाण मरी जो पोयां अमल कंदा आया, हलंदा आया, जारी रखंदा आया, वेंदे क़यामत ताईं जेके बि उन ते अमल कंदा, मुंहिंजा साईं फरमाइनि था त रब करीम उन्हनि खे उनजो जवाब, उन पहिरे खे उन सभिनी जो अजुर ॾींदो। तो हिकिड़ो सोन कम जारी कयो जेको हबीबन करीम जे दौर में न हो, सहाबन जे दौर में न हो, इन हैत में न हो, असुल त हो पर इन नमूने में न हो, इन सूरत में न हो जेको तो हाणे कयो आहे। हबीबन फरमायो अल्लाह ताला उन खे अजुर ॾींदो, पर उन जे तरीक़े ते इन खां बाद जेके बि कम कंदा रब हिन खे बि दर्जो ॾींदो, उन कम कंदड़ जे दर्जे मां खुटाईंदो न, घटाईंदो न, उन्हनि खे बि दर्जो मिलंदो रहंदो। साईं करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत वारो हाणे तज्ज़ियो वठो, जाइज़ो वठो। असीं नबी पाक जे मीलाद जी महफ़िल था कयूं, तव्हां मुस्तफ़ा करीम जे मीलाद जी महफ़िल था कयो, जश्न मीलाद था मल्हायो, उर्स मुबारक था कयो, हबीब करीम जे आमद जी ख़ुशी तक़रीब था कयो, उन ते तव्हां नज़र विझो, उन में ख़राब कहिड़ी शइ आहे? क़ुरान जी तिलावत थिए थी, छा नबी जे दौर में क़ुरान जी तिलावत न हुई? नबी पाक जे शान में नातूं पढ़ियूं थियूं वञनि, छा सहाबनि नातूं कोन पढ़ियूं आहिनि? सहाबनि त अहिड़ियूं नातूं पढ़ियूं आहिनि ऐं बेतमा थी नातूं पढ़ियूं आहिनि, बेलालच थी पढ़ियूं आहिनि, इश्क़ ऐं मोहब्बत में रोंदे पढ़ियूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नसीम रियाज़ में अल्लामा शहाबुद्दीन ख़फ़ाजी रहमतुल्लाह अलैह शिफ़ा से शरह में आंदो आहे त हज़रत अमीर उमर से रज़ी अल्लाह ताला अन्हु राति जो मदीने जे घिटीअ मां लंघियो त हिकिड़ी ॿुढी औरत जे रोअण जो आवाज़ आयो। हज़रत उमर साईं दरवाजे ते बीही रहियो, तव्हां मदीने जे मीर जे जुदाई में शेर पई चए, रोए बि वेठी। सुभान अल्लाह। सुहिणे हबीब खे सॾड़ा पई करे, जुदाई जे फिराक में रोए वेठी, शेर बि पढ़े वेठी। उन अम्मा जा त अरबी में शेर आहे, पर हिकिड़े मोहब्बत वारे उर्दू में छा फरमायो आहे? सुभान अल्लाह चओ। तुम महबूब खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत यासी के गमखार मदीने में। अति प्यारी गाल, मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी, मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी, रहमत का लगा देखा
बाजार मदीने में रहमत का लगा देखा, बाजार मदीने में दुनिया का कोई मंजर जजता नहीं नजरों में। दुनिया जा फ्रांस जा शहर, अमेरिका जा शहर, यूरोप जा शहर अल्लाह जे बाने फरमा ॾिठान पर वरन कोन छो न था वञनि। दुनिया का कोई मंजर जजता नहीं नजरों में, जो रह के चला आए दिन चार मदीने में, जो रह के चला आए दिन चार मदीने में। महबूबे खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत यासी के गमखार मदीने में। सुभान अल्लाह। अल्लाह करे वो दिन वो घड़ियां आ जाए, आमीन। अल्लाह करे वो दिन वो घड़ियां आ जाए, जब मिल के चले हम सब ए यार मदीने में, जब मिल के चले हम सब ए यार मदीने में। रहमत का लगा देखा बाजार मदीने में। अमीर उमर दरवाजे ते वेही रहो, वो अमर अंदर मुझे दिल भर हबीब जे शान में शेर बे पढ़ी वेठी, जुदाई जूं ॻाल्हियूं कंदे रोए बे वेठी। काफ़ी देर थी वई आ, हज़रत उमर वेही वेही दर खड़काए। बुढ़ड़ी हुई, पीर सन औरत ही, निकिरी आई आ बाकेर। अम्मा कौन थी सुञाणी? न अब्बा मां कान थी सुञाणा, अम्मा मां मोहम्मद करीम जो खादिम उमर आहियां। जैसे तू तो अमीर मोमिनीन आ, मुसलमान जो अमीर आ, रूए ज़मीर ते तुझे नाले खां दुश्मन ॾकंदो आ। फरमाया तो मां सही ॻाल्हि आ, पर तो जेके मुंहिंजे दिल बर हबीब जे फिराक में शेर पे चया, तुंहिंजे मुहब्बत जी मौज मूं उमर खे एतिरी त पसंदि आई आ, मूं दर इन जे लाइ खड़कायो आ त मूंखे बि दुआ कर त रब करे मूंखे मदीने वारे जी मुहब्बत अञा वधाए ॾे। मुझे दिल में हबीब खुदा जो इश्क अञा वधे, अञा तरक्की करे, अञा बुलंदी मिले। उहो अमीर उमर जो मुझा साईं फरमाए था क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, ॿिया अल्लाह जो दीदार कंदा, पर उमर खे रब पाण हथ मिलाईंदो। अव्वल में युसाफिहुल हक़, अव्वल अव्वल उमर जो मकाम हूंदो। ये ख़ुसूसियत आहे फारूक आज़म जी, जो अल्लाह पंहिंजो कुदरती हथ हुन जे हथ में मिलाईंदो। त मुझे हबीब जी मोहब्बत वारो उन अमीर उमर साईं फरमात नेमतुल बिदअत हाज़िही, ही बिदअत सुहिणी आ। मूं अर्ज़ पे कयो त मीलाद पाक ते तव्हां नज़र कयो, कुरान पाक जी तिलावत जो असल कुरान नबी जे दौर में, हबीबन करीम जी सनानातूं नबी पाक जे दौर में आहिनि। मुंहिंजे दिल भर हबीब जे मोहब्बत वारो नबी साईं जे ॼमण जो ज़िक्र करणु हबीब जे दौर में आ। कहिड़ी सिया मीलाद में जेका बुरी आ, जेका ख़राब आ, जंहिंखे तई बिदअत अची मना था कयो, अल्लाह जा बानो ख़ुदा खां डिजो। सूरत यहाँ न हुई जेका हाणे आ, वाकई डेकोरेशन यहाँ न हुई, वाकई बिजली न हुई, वाकई एको साउंड न हो, वाकई ये स्टेजूं मथे न हुयूं, पर असुल शे जॾहिं मुहम्मदी दौर में आहे त इन जे लाइ इहा हदीस आहे जो साईं फरमायो, जंहिं इस्लाम में सुहिणो तरीक़ो खोलियो, मन सन्न फिल इस्लाम सुन्नतन हसनतन फलहु अजरुहा व अजरु मन अमिल बिहा मिन बादिही मिन गैर अन युनकस मिन उजूरहिम शै। इन्ह जा अजर खुटंदा कोन। इन तरीक़े ते जेके कम कंदा रहंदा, अल्लाह ताला उन जा दर्जा बि हिन खे ॾींदो रहंदो। नबी करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत वारो अमा मुतालिया कयो मुस्तफ़ा जी हदीसुनि खे, अमा बुखारी शरीफ़ खे मुस्लिम खे मुतालिया कंदा रहियो, पर मां सम्झा थो जन औरत पंहिंजे मङीदे खे ॾिसी मुंहं ते हथ ॾींदी आहे त फ़िलहाल छॾे थी ॾियासि, पोइ पाण सिधो कंदीमांसि। ऐं हदीस खां तव्हां मुंहुं ॾेई लॻंदा आहियो। नबी पाक जे सहाबनि कॾहिं कॾहिं अहिड़ा कम कया जेके हुज़ूर चया न हुआ, पर मुस्तफ़ा पसंदि करे उन्हनि खे दुआऊं ॾिनियूं।
मदीने पाक जा अंसार सहाबी जेके नबी पाक जी खिदमत करण वारा, जेके मुहम्मद करीम के मदीने में वठी अचण वारा, जन नबी पाक के जीअ में जाइ ॾिनियूं, हैरत जो मक़ाम हो सहाबन जो। साईं जन मदीने में आया, हिकड़ा साहबी मुहाजिर हा, मक्को छॾे आया हा, ग़रीबी हाल में हा, मिस्कीनी हाल में हा। ॿिया जेके मदीने जा असल रहाकू हुआ, जिन खे अंसार सॾियो वेंदो आहे, उन्हनि जूं कुर्बानियूं दुनिया ते कंहिं अहिड़ियूं ॾिनियूं न आहिनि। उलमा खे ख़बर आहे, नबी पाक जे हदीस में बीठो आहे, साईं फरमायो मदीने सहाबन खे अंसारनि खे त जंहिं वटि ॿ नग आहिनि, ॿ ज़ालूं आहिनि, हिकिड़ी ज़ाल ॿिए खे ॾे, केरु थो करे सघे? कंहिंखे मजाल आहे? दुनिया जा माण्हू चवंदा मां बेगैरत आहियां जो मां ईअं कयां, मां में गैरत न आहे, मां नग कीअं ॾियां? पर सोने नबी जो फरमायो त अंसार सहाबी मैदान में बीही रहिया, के भला हीअ ज़ाल झलियां थो, हीअ छॾियां थो, भली ॿिए मुहाजिर सहाबी खे पढ़णा, इन खां वधीक कुर्बानी कहिड़ी आहे? उहे अंसार सहाबी, उन्हनि जी मस्जिद में हिकिड़ो सहाबी निमाज़ पढ़ाईंदो, ॾाढो प्यारो हो, ॾाढो मोहबत वारो, ॾाढो ख़ुलूस वारो। पर हू छा कंदो हो? जॾहिं निमाज़ में बीहंदो हो त अव्वल कुल हु अल्लाह पढ़ंदो हो, पोइ ॿी सूरत पढ़ंदो हो। हर रकात में कुल हु अल्लाह पढ़ी पोइ ॿी सूरत, कुल हु अल्लाह पढ़ी पोइ ॿी सूरत। सहाबन चयसि त अदा कुल हु अल्लाह भली सूरत, अल्लाह जो मिठो नालो आहे, रब जी वहदानियत, इखलास वारी सूरत आहे। पर जॾहिं ॿी सूरत पढ़ी थो त पोइ कुल हु अल्लाह शरीफ़ छो? भला जे कुल हु अल्लाह पढ़ी थो त पोइ सिर्फ़ु कुल हु अल्लाह पर ॿी सूरत छो? हू सहाबी सॻोरो मुत्तक़ी कमाल वारो त हो, पर जज़्बाती तबियत जो बि हो। चवंदा मां पढ़ंदुसि ईअं, जे पढ़ण ॾियो, पढ़ाइण ॾियो त पढ़ाईंदुसि, न त मां छॾे ईंदुसि, मूंखे परवाह न आहे। साहब ख़ामोश रहिया। जॾहिं मुंहिंजो सुहिणो नबी मन अंसार वटि आयो आहे, नबी पाक जी ज़ात पहुता अंसार वटि, अंसार सॻोरा हबीब करीम जे दरबार में छा कनि, या रसूल अल्लाह, हीअ असांजो भाउ आहे, सहाबी आहे, मुत्तक़ी आहे, परहेज़गार आहे, ॾाढो प्यारो आहे, हिन खे छॾण जे लाइ दिलि कान थी चवे, पर हर रकात में कुल अल्लाह पढ़ंदो आहे, वरी ॿी सूरत पढ़ंदो आहे। असांजी दिलि चवे थी पई त हीअं करे हिकिड़ी सूरत पढ़े पोइ जेका पढ़े। साईं फरमायो भला ईअं छो नथो करे? नबी से कोन चयोसि त कुल अल्लाह वञी पढ़, हबीब कोन फरमायो त कुल अल्लाह वञी पढ़, फलाइज़ न न, क़ुरान पाक हुक्म फ़क़रो मा तयस्सर मिनल क़ुरान, जेकी क़ुरान मां सो लॻियो हो पढ़ो, मना त कान्हे का, तंगी त कान्हे। साहबी अर्ज़ु करे या रसूल अल्लाह, मुंहिंजी कुल अल्लाह सां मुहबत आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत जो अंदाज़, एॾी मोहब्बत नबी करीम सां सहाबन खे, क़ुरान करीम सां सहाबन खे, उन जी ज़बान हाल छा पई चवे? सरवरे अंबिया मज़हरे किबरिया, या नबी मुस्तफा तू वरा अलवरा, सरवरे अंबिया, सभी जो सुभान अल्लाह। मज़हरे किबरिया, या नबी मुस्तफा तू वरा अलवरा, मतलए कुन फका मकतए मुरसला, शाहे अरबो समा तू वरा अलवरा, सरवरे अंबिया। असी चक था हणूं चेयरमनी मिले, नाज़िम छा, MP छा, MNA छा, ज़कात जो चेयरमैन छा, अंधनि मडनि जडनि जा हक़ खावा, ग़रीबनि जे रत खे चूसिया, पर साहब खे छा पई नाज़? सुभान अल्लाह। मेरी किस्मत के तेरी गदाई मिली, तू मिला तो खुदा की खुदाई मिली। मेरी किस्मत की तेरी गदाई मिली, तू मिला तो खुदा की खुदाई मिली। मैं हूँ तेरा गदा,
तू है दाता मेरा शान वाले शाह, तू वरा अलवरा सरवरे अंबिया, मजहरे किबरिया या नबी मुस्तफा, तू वरा अलवरा सरवरे अंबिया। दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अति मोहब्बत वारे जी दाह कहिड़ी आ, मोहब्बत वारे जो बोल कहिड़ो आ, केड़ी प्यारी प्यारी अकीदत आ कि तुम मेरे जुर्मों खता से है दामन भरे, तेरे माथे शफाअत के सहरे सजे। मूं वटि गुनाह ही गुनाह हुआ, मूं वटि बुराई आहे तो वटि भलाई आहे, मूं वटि ख़ता आहे तो वटि अता आहे, मूं वटि बेहयाई आहे तो वटि भलाई आहे। मां बद किरदार आहियां, तूं रहमत लिल आलमीन सरदार आहीं। मेरे जुर्मों खता से है दामन भरे, तेरे माथे शफाअत के सहरे सजे। मैं खता ही खता खटंदो वो माण्हू जेको इहा सोच रखंदो, मैं खता ही खता तू अता ही अता या हबीबे खुदा, तू वरा अलवरा सरवरे अंबिया। सहाबी चे तो किबला साईं वाकई कुरान पाक में अल्लाह फरमा फकरउ मा तयस्सर मिनल कुरान, जेकी सवेलो लगे सो पढ़ो। वाकई सागी सूरत हरा पढ़ना हर भर जरूरी त ना है, पर मां छा क्या मुझे आका इन्नी उहिब्बु कुल हुवल्लाहु अहद, मुझे इन सूरत सां मोहब्बत आ, इन सां एडो मुझे प्यार आ जो पढ़ंदो आ त करार ईंदो आ, सुकून ईंदो आ। अल्लाह जी वहदानियत जा तौहीद जा जेके अनवार तजलियात आहिनि मुझे क़ल्ब ते ईंदा आहिनि। साईं फरमाइनि था पिया जे तोखे मोहब्बत आ पढ़ंदो रह, इन मोहब्बत जे सदके तूं जन्नत जो जाम आहीं। मदीने वारे ईअं कुझु मुंहुं न चयो छो तो पढ़ी, बेज़ती थो बनी। मां रोकिया तूं रोकजी हा, मां झलिया तूं झलजी हा, मां चवां हा तूं करी हा। मुस्तफ़ा करीम जे ज़ात खे साहिब जे मोहब्बत ते नज़र आ, उन जे इश्क ते नज़र आ, उन जे प्यार ते नज़र आ, उन जे दिल ते नज़र आ। ऐं हक़ीक़त छा आहे, जुमले मोतरज़ मां अर्ज़ कया त कुल हुवल्लाह अहिड़ी सूरत आ जो त सहाबी सगोरो कई मेल परे गुज़ारे वियो। नबी पाक जी ज़ात आ बरकत जिब्रील हली आयो के बिला जी जिब्रील मुंहिंजा सह हबीब अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे, कई मलाक मोकिलिया आहिनि त हिन सहाबी जो इते जनाज़ो पढ़ायो। अलाह किथे वफ़ाती आहे, विच में जबल आहिनि जंगल आहिनि। साईं फरमायो त पोइ हू त हुते रखियो आहे, मां हिते पढ़ां। ठीक है, मुस्तफ़ा जी निगाह त पंहिंजी आहे, उनजो मटी कोन्हे को। इन्नी यारा माला करो न, जेकी मां ॾिसां थो तव्हां नथा ॾिसो, या जेकी तव्हीं नथा ॾिसो मां ॾिसंदो आहियां। सहाबी जेके जमाती बणजनि उहे कीअं ॾिसनि, कंहिंजी नियत कनि। जिब्रील सगोरे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो त तव्हां सहाबनि खे तयारु कयो, मां इंतज़ाम थो कयां। ऐं पर जो हेठि हयईं त सारा जबल जंगल ज़मीन में लही, हर शइ ज़मीन में लही वई। अंदाज़ो लगायो त ज़िलज़िलो आयो हो, झटको आयो हो, 4 लख माण्हू हिंदुस्तान में मरी विया। लार वारा माण्हू ॿुधाइनि पिया त नलकनि जो पाणी छोलियूं ॾेई हलियो वियो, असांजे जाइ मस्जिद मुराद रही पिया, जायूं किरी पयूं, भितियूं किरी पयूं। पर ही जिब्रील जो पर हयो आहे त जेके बि न मुंहं में जबल हा जंगल हा सभ जा सभु ज़मीन में लही विया। ज़मीन लेवल थी वई, पर्दा परे थी विया। सहाबी रखियो समय को परे आ, पर मुझे मुस्तफ़ा जी ज़ात आ बरकात ॾिसनि पिया। सहाबी बि उतां ई खां जनाज़ो ॾिसनि पिया। नमाज़ जनाज़ा थी आ, मदीने जे मीर फहमत जिब्रील भला रब्बुल आलमीन जे ज़ात आ बरकात खे मुंहिंजा सभु सहाबी प्यारा आहिनि। को बि करो कोन्हे कुझु, जन पंहिंजो माल, पंहिंजा बच्चा, पंहिंजा घर, पंहिंजी मिल्कियत, पंहिंजो वतन, पंहिंजो देश मूं मोहम्मद करीम जे इश्क में कुर्बान कयो आहे। मूं तां घोरे छॾियो आहे, हर शइ मुंहिंजे कदमनि में लुटाए छॾी आहे। उहे ख़ुदा खे प्यारा आहिनि, पर हिन ते इहा महिरबानी छाजे लाइ थी? साईं फरमाइनि था कि बिला इन जी कुल हुवल्लाह सां मोहब्बत हुई।
जिब्रील तो चवे सोना यो कुल वल्लाह शरीफ घणो पढ़ंदो हुयो उन घणे पढ़ण जे करे जॾहिं हिन जो इंतकाल थियो आहे त अल्लाह ताला मलाइक अल्लाह था मूंखे फरमाए त महबूब वटि वञ ऐं पर हाणे जबल हेठि थियनि मां मथे पाणी कंदोमान पर मुंहिंजे प्यारे सहाबी जे मुंहिंजे मुस्तफ़ा जे प्यारे सहाबी जो जनाज़ो अदा कयो मुंहिंजा भाउ ही सुन्नत ऐं बिदत जो मुआमिलो साफ़ आहे हर ॻाल्हि खे बिदत अची हराम न कयो हर ॻाल्हि खे बिदत जी मना न कयो यारी शरीफ़ जी बिदत आहे यारीअ में आहे छा अल्लाह जो क़ुर था पढ़ूं ख़राब न आहे रब जे नाले ख़ैरात थी थिए ख़राब न आहे ख़ुदा जी ज़ात बरकत कामिल वलीअ खे कुल अल्लाह पढ़ी ख़त्मो पढ़ी या ख़ैरात करे उन जो दर्जो सवा मोकिलियो थो वञे ख़राब न आहे असां तव्हांखे अल्लाह ताला क़ुर पाक में तंबीह कई आहे कुल मन हर्रम ज़ीनतल्लाहि अल्लती अख़रज लिइबादिही वत्तय्यिबात मिनर रिज़्क़ मुंहिंजा हबीब चईन त कहिं इन्हनि शयुनि खे हराम कयो आहे जो तव्हां हराम हराम कंदा था तो ही बि हराम ही बि हराम ही बि हराम कुल फरमा मन हर्रम कंहिं हराम कयो आहे ज़ीनतल्लाहि अल्लती अख़रज लिइबादिही वत्तय्यिबात मिनर रिज़्क़ जेके रिज़्क़ वारी शयूं पाक अल्लाह ताला पैदा कयूं आहिनि उन खे तव्हां हराम छो था चओ अल्लाह ताला भला कपिड़ा पाइण सींगार करण तव्हांजे बदन खे साफ़ सुथरो रखण इन जी मोकल आहे तव्हां हराम छो था कयो ॿी आयत में अल्लाह ताला छा बयान फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुहर्रिमू तय्यिबात मा अहल्लल्लाहु लकुम वला तातदू इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन ईमान वारो बेईमान खे सॾना आहे ईमान वारो जेके पाक शयूं अल्लाह हलाल कयूं आहिनि उहे तव्हां छो था हराम कयो मूं किथे चया त यारी हराम आहे मूं किथे चया त मीलाद हराम आहे मूं किथे चया त फलाणी हराम आहे जॾहिं मूं न चयो आहे मूं मना न कई आहे तव्हां पंहिंजे तरफ़ां छो था मिलायो छो था रोकियो ला तुहर्रिमू तय्यिबात मा अहल्लल्लाहु लकुम जेके शयूं अल्लाह ताला तव्हांजे लाइ हलाल कयूं तन खे हराम न बनायो वला तअतदू हद खां न लंघो पंहिंजी शरीयत न बनायो पंहिंजे तरफ़ां कानून न बनायो मुंहिंजे दीन में दख़ल न ॾियो जंहिं शइ खे मां अल्लाह हलाल थो चवां हलालिया 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 उनखे पंहिंजे तरफ़ हराम न बनायो इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन मां रब्बुल आलमीन हद खां लंघंदड़नि खे मुहबत न रखंदो आहियां प्रियात में अल्लाह सा फरमायो वफ़ालुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून खैर कंदा कयो चंगा कम कंदा कयो कुरान पढ़ण खैर आहे खैरात करण खैर आहे अल्लाह जे बने खे सवाब मोकिलण खैर आहे ख़ुसूसन सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी हज़रत मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी त अहिड़ी हस्ती आहे जो रूए ज़मीन ते अव्हांखे कंहिं बि वलीअ जो एतिरो ज़िक्र न मिलंदो जेतिरो पीर जे पीर जो मिले थो कलंदर सोने के माण्हू हिते सुञाणनि दुनिया अरब खे ख़बर कान्हे का हिताई घोट रहमतुल्लाह अलैहि केतिरे मुल्क में सुञाणनि किन मुल्कनि में ख़बर कान्हे का जेके दुनिया जा बुज़ुर्ग आहिनि पर अब्दुल कादिर जीलानी मुर्शिद महबूब सुबहानी पीरनि जो पीर रोशन ज़मीर अहिड़ी हस्ती आहे अहिड़ी कुवत आहे जंहिंखे अल्लाह ताला रूए ज़मीन ते मक़बूलियत ॾिनी आहे महबूबियत ॾिनी आहे मुस्तजाब हुजण जो मक़ाम ॾिनो आहे रूए ज़मीन ते उन जूं करामतूं आहिनि इब्न तैमिया जहिड़े सख़्त आलिम ख़ुदि मञियो आहे त रूए ज़मीन ते कंहिं जूं बि करामतूं एतिरियूं सादुर न थियूं आहिनि जेतिरियूं अब्दुल कादिर जीलानी सुहिणे जूं सादुर थियूं आहिनि अल्लाह फरमाए थो वफ़ालुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून चङा कम कयो भला कम कयो खैर कयो तव्हां कामयाब थींदव क़ुरान पढ़ण खैर आहे खैरात करण खैर आहे माण्हुनि खे मानी खाराइण खैर आहे गॾिजी वेही अल्लाह जे वलीअ खे ख़त्मो बख़्शण खैर आहे सवाब मोकिलण खैर आहे हीअ त अहिड़ी शइ आहे जंहिंजो को बि इनकार साबित करे न सघंदो
घर वेठे ठका दे वेठो ड्राणो हणे त जुदा शइ आहे पर जॾहिं साम्हूं वेहंदो माण्हू तॾहिं ख़बर पवंदी त इहा शइ कॾहिं बि मना कान्हे कॾहिं बि नाजाइज़ कान्हे कॾहिं बि ग़लति कान्हे का छो त अल्लाह जे करीम जे इरशादात मुबारक में अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे जेके दुनिया मां छॾे विया आहिनि उन्हनि जे रूह खे दर्जे मोकिलण जे लाइ दुआऊं घुरो रब जे नाले ख़ैरातुनि जो अल्लाह जो क़ुरान पढ़ो जेके रब जे ज़िक्र जूं तस्वीर उन्हनि जो सवाल मोकिलियो त इन सां ॿेड़ा पार थी वेंदा अल्लामा कर्तबी जहिड़ो मुफ़स्सिर क़ुरान जंहिंजे तफ़सीर खे हर जदीद मञींदो आहे पंहिंजे लाइब्रेरी में रखंदो आहे हर जाइ ते पढ़ियो वेंदो आहे हर मकतबे फ़िक्र वारो चुमी अखियुनि ते रखंदो आहे उहो मुफ़स्सिर लिखे थो अतज़किरह में त हबीबन करीमन जे प्यारे हज़रत इमाम हसन बसरी वटि हिकिड़ी औरत ॿुढड़ी रोंदी आहे कि भला मुंहिंजी धीउ मरी विया दुआ कयो त मां ख़्वाब में ॾिसां साईं समझ सलातनी पढ़ हुन एतिरी सलात पढ़ी जो ख़्वाब में ॾिठई त न्याणी जहन्नम में आहे रोई वेठी आहे परेशान थी पई आहे हैरत में पइजी वई आहे हज़रत हसन बसरी रोई आहे कि भला मुंहिंजी न्याणी जहन्नम में साईं समा अल्लाह रहम कंदो कुझु वक़्त खां पोइ साईं ख़्वाब में उहा न्याणी ॾिठी अल्हम्दुलिल्लाह उहा न्याणी जहन्नम में न आहे जन्नत में आहे पुछी समा ॾे ख़बर तूं जन्नत में कीअं वई आहे चए थी कि भला साईं मां जन्नत में ईअं वई आहियां हिकु अल्लाह जो माण्हू असांजे क़ब्रिस्तान में आयो उन दुरूद शरीफ़ पढ़ी उन जो दर्जो असांजे हवाले कयो रुॻी मान 500 अज़ाब में पियल गुनहगार उन दुरूद जे सवाब जे सदके जहन्नम मां निकिरी जन्नत में पहुची विया अरे नबी फरमात उम्मती उम्मतुन मरहूमतुन मुझी उम्मत रहमत कयल उम्मत तदखुल कुबूरहा बिज़ुनूबिहा पंहिंजे कब्र में ईंदा त गुनाह खणी ईंदा व तखरुज मिन कुबूरहा वला ज़ुनूब अलैहा कब्र मां निकिरंदा गुनाह न हूंदा शरह सुदूर पढ़ो तज़किरा पढ़ो मुहद्दिसन जा किताब पढ़ो जन ईसा दे सवाब एडी भली शइ आहे सवाब मोकिलण एडी बरकत वारी शइ आहे त पोइ सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे रूह खे सवाब मोकिलण मना नाहे बिदअत नाहे बुरी शइ नाहे जे बिदअत तूं चई त बिदअत हसन चवंदो कर सुहिणी बिदअत आहे जंहिंजे लाइ मदीने वारे फरमायो आहे मा रआहुल मुमिनून हसनन फहुव इंदल्लाहि हसन दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब करीम जे मोहब्बत वारो मुझे दिल बर हबीब जे इश्क वारो कुरान पाक जा साफ अल्फाज़न वमा तफअलू मिन खैर जेकी बि तव्हां ख़ैर कयो चङो कमु कयो भलो कमु कयो फइन्नल्लाह बिही अलीम रब ॼाणंदो आहे अल्लाह ताला उनजो दर्जो ॾींदो आहे उनजो सवाब ॾींदो आहे उनजे बरकत सां मैयत ते महिरबानी कंदो आहे मैयत जे मथां ख़ासि इनायत कंदो आहे मुंहिंजे हबीब जी मोहब्बत वारो त बिदअत 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 जो ठका कढी करे माण्हुनि खे न मीलाद खां रोकियो न यारी शरीफ़ खां रोकियो न पीजे खां रोकियो न ख़तम क़ुरान खां रोकियो न सालियानी उर्स खां रोकियो न चालीहे खां रोकियो साल ई थो पैदा थिए त साईं भला ॾींहुं मुक़ररु न कयो मुक़ररु ॾींहुं बिदअत आहे इहा ई बिदअत आहे इहा ई बिदअत आहे पर उलमा लिखनि था त नबी करीम जी ज़ात हर साल 12 उहद वारा उहद जे शहीदनि जे मज़ार ते नबी से पान 12 महीने ईंदा हा चओ सुभान अल्लाह साल पूरो थींदो हो मुस्तफ़ा करीम उहद जे शहीदनि जे मज़ार ते ईंदा हा हज़रत हमज़ा चाचे करीम जे मज़ार ते ईंदा हा जेके बि शहीद पंहिंजे मज़ारनि ते ईंदा हा मां पुछां थो 12 महीने छो थी आया उम्मत खे सबक मिलियो त 12 कयो 12 महीने पंहिंजे बुज़ुर्गनि जे मज़ारनि ते वेंदा कयो उन्हनि खे ईसाले सवाब कंदा कयो उन्हनि जे लाइ दुआऊं कंदा कयो उन्हनि जी क़बर ते वेंदो हे तव्हांखे ॾिसनि था अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह ऐं अल्लामा कर्तबी तस्नीम जेकॾहिं को न ठाहे पढ़े त मां त सम्झां थो त कतई इन ॻाल्हि खां न रोकींदो न मना कंदो न इनकार कंदो
मुझे दिल भर हबीब जे मोहब्बत वारो हबीबन करीम जा प्यारा लिखन था हैरत जो मकाम आ तज़किरा में लिखे तो अल्लामा करतबी को चवे तो मां खोले ॾेखारे पेश करण जे लाइ तयार आहियां लिखे तो जॾहिं को माण्हू के खुदा जे बाने जे मज़ार ते वेंदो आहे ऐं उते वेही अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे तो मज़ार वारो उथी पंहिंजे क़ब्र में पलथ भरी उन ज़िक्र वारे सां गॾु वेही ज़िक्र कंदो आहे छा अल्लाह जा प्यारा मरी विया जन पंहिंजी जिंदगी इबादत में गुज़ारी अॼु पार्टीअ जो वर्क थो करे त उन खे लीडर भाए थो उहिदेदार भाइनि था बाबा ही वर्कर इन जी अहमियत आहे जे सॼी जिंदगी ख़ुदा जे क़ुर जे हवाले कई अल्लाह जे ज़िक्र जे हवाले कई मदीने जे मीर जे इश्क जे हवाले कई मोहम्मद आका जे मुहब्बत जे हवाले कई उन जी यादि बि न कयो उहो मरी वियो छुटो हो मिटी थी वियो उन जो क़दुरु ई कोन्हे अल्लाह जा प्यारा बानो बिदअत जा 5 क़िस्म बयान कम